जाम साहब थरपारकर जे नंगर पारकर मां मज़दूरी लाइ आयल वेठल जाम साहब डिस्ट्रिक्ट शाख दे पंज जमड़ाऊ जे रवासी बालू कोहली पंहिंजी घरवारी ऐं न्याणी सां गॾु प्रेस क्लब जाम साहब पहुची ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु सोलंगी बिरादरी जे माण्हुनि सां मुंहमारी थी हुई ऐं असां ख़ौफ़ में कुझु बयान ॾेई छॾिया हुआ ऐं हाणे सोलंगी बिरादरी जे माण्हुनि सां ठाह थी वियो आहे ऐं असां पाण में भाइरनि वांगुरु वक़्तु गुज़ारे रहिया आहियूं ऐं कुझु माण्हू असांखे ॿीहर विढ़ाइण ऐं हिरास सां करे रहिया आहिनि जंहिं करे असां ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं मज़दूरी बि नथा करे सघूं। असां ॿारनि खे अपील था कयूं त असां ॿिन्ही धुरनि खे विढ़ाइण खे रोकियो वञे ऐं असांखे परेशान थियण खां बचायो वञे त जीअं असां मिसकीन माण्हू परेशान थियण खां बची करे पंहिंजी मज़दूरी करे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।